न भानन भेर जिया किलिय टंगियो कीनरो। सुहारे सुबह सी विझिय वेठे वेर तोखे चुअंदो केर कीरत धारा मंगणो। शागिर्द साथियों, लतीफ़ सरकार हिन ख़ूबसूरत बैत में हिकड़े अहिड़े भान, हिकड़े अहिड़े भट, हिकड़े अहिड़े मंगणहार राॻीअ सां मुखातिब आहे जो रुगो नाले जो मंगणहार आहे, जो रुगो ज़ात जो भान भट आहे। न त हुन जो साज़ त रुगो किलीअ में टंगियो ई पियो आहे, उन ते दज़ चढ़ी वई आहे ऐं हू उनखे वॼाए ई नथो। अहिड़े गाफ़िल, अहिड़े सुस्त ऐं पंहिंजी हस्ती मस्तीअ खां अणवाक़ुफ़ भान भट खे धूंधाणींदे लतीफ़ सरकार चवे थो, इहो न भानन भेर जीअं किलीअ टंगियो कीनर। अड़े इहो त भानन जो भेर ई नाहे, इहो त राॻियनि जो रवाज ई नाहे, इहो त उन्हनि जो तौर तरीक़ो नाहे जीअं किलीअ टंगियो कीनरो, जो उन्हनि जो साज़ किलीअ में टंगियो पियो हुजे। सुहारे सुबुह सी विझिय वेठे वेर, हिन ख़ूबसूरत सुबुह सी तू वेर विझी वेठो आहीं। सुबुह जो त रागी उथी रियाज़ कंदा आहिनि, हू त पंहिंजे साज़ खे वॼाईंदा आहिनि। तोखे चुअंदो केर कीरत धारा मंगणो। पोइ जेकॾहिं तुंहिंजी इहा हालत रहंदी, तूं पंहिंजो साज़ न वॼाईंदे, त इन सुर ऐं संगीत खां सवाइ तोखे मंगणहार केरु चवंदो। माण्हू तोखे ज़ात जे पुठियां मंगणहार न मञींदा। हाणे अचूं था शागिर्द साथियो पंहिंजे मतिलब जे मोतीअ ते। लतीफ़ सरकार ॼाणे वठो त शागिर्दनि खे चवे थो, इहो न भानन भेर। हाणे भान सम्झो त शागिर्द, इहो न भानन भेर जीअं किलीअ टंगियो कीनरो। शागिर्द साथियो, इहो शागिर्दनि जो अंदाज़ न आहे, इहो उन्हनि जो तौर तरीक़ो आहे ई कोन जीअं किलीअ टंगियो कीनरो। शागिर्दनि जो साज़ कहिड़ो, किताब थेल्हो। तव्हांजो जेको आहे सो इहो थेल्हो, तव्हांजा किताब टंगिया पिया हुजनि किलीअ में, पेतीअ ते उछलिया पिया हुजनि या पेतीअ में उछलिया पिया हुजनि, उहे थेल्हे में पिया हुजनि या बेंच ते पिया हुजनि, ऐं अव्हां उन्हनि खे हथ ई न लायो। सुहारे सुबुह सी विझी वेठे वेर। हाणे लतीफ़ सरकार चए थो त सुबुह थियो ऐं तुंहिंजे स्कूल जो वक़्तु थियो ऐं तूं सुतो पियो आहीं, तोखे पंहिंजा किताब यादि न आहिनि, तोखे पंहिंजो स्कूल यादि न आहे छा? हिते ईअं बि चई थो सघिजे, सुहारे सुबुह सी, यानी सुबुह शागिर्द जी ज़िंदगीअ जो अहम वक़्तु, शागिर्दीअ जो दौर हूंदो ई ज़िंदगीअ जी सुबुह आहे। सो लतीफ़ सरकार चवे थो, सुहारे सुबुह सी विझी वेठे वेर। ज़िंदगीअ जे इन सुबुह जहिड़े ख़ूबसूरत, क़ीमती ऐं अहम वक़्त सां तूं वेर विझो वेठो आहीं, इन खां तूं वाक़ुफ़ ई नाहीं। तोखे चुअंदो केर कीरत धारा मंगणो। पोइ जेकॾहिं तो वटि किताब न हूंदा, किताब न खोलींदे, पढ़ंदे कोन, त पोइ तोखे शागिर्द केरु तस्लीम कंदो, केरु मञींदो? यूनिफॉर्म खां सवाइ, किताबनि खां सवाइ, लछणनि खां सवाइ, फ़िक्र, फ़हम, अक़ुल, इल्म खां सवाइ तोखे शागिर्द केरु तस्लीम कंदो? रुगो दाख़िल हुजण सां शागिर्द न थींदे, रुगो इम्तिहान पास करण सां शागिर्द न थींदे, पर तोखे तुंहिंजा साज़ संभालणा पवंदा, उन्हनि जी वारसी करणी पवंदी। तुंहिंजी शनाख़्त तुंहिंजा किताब आहिनि। लतीफ़ सरकार न रुगो शागिर्दनि पर उस्तादनि खे बि फरमाए थो, ज़िंदगीअ जे हर मकतब फ़िक्र जे माण्हूअ खे पंहिंजी शनाख़्त यादि थो ॾियारे, माण्हूअ खे पंहिंजो माणपो थो यादि ॾियारे। त शागिर्द साथियो, अचो त पंहिंजा किताब खणूं ऐं लतीफ़ जे सॾ खे वरनायूं।